दुनिया जे मथा वॾियूं ताक़तूं वॾियूं सुपर ताक़तुनि जी हुकूमत हुई। हिक जो नालो कैसर हुयो, ॿिए जो किसरा हुयो। दुनिया पई समझे त ही मुट्ठी भर पैगंबर जा पोइलग जेके गरीब घराणे सां ताल्लुक रखन था पिया, दुनिया जी ताक़तुनि सां ही कीअं मुहाड़ो अटकाईंदा। दुनिया के खबर कोन हुई त पैगंबर जे तरबियत याफ्ता लश्कर सहाबाई किराम जेके जबल इस्तिकामत ईसार ऐं कुर्बानी जो बेमिसाल नमूनो पेश कंदे मक्कतुल मुकर्रम में इस्लाम जी दावत के अॻिते वधाईंदे जॾहिं मक्के जे मुशरिकन ज़मीन तंग कई, दुनिया के पैगाम ॾिनो त दुनिया वारो ही असां जूं जानियूं त खपी सघनि थियूं पियो, असां घर त छॾे सघूं था पिया, मक्को त छॾे सघूं था पिया, मस्जिद हराम त छॾे सघूं था, बैतुल्लाह त छॾे सघूं था, मिल्कियतूं त छॾे सघूं था पिया, ही पहाड़ त छॾे सघूं था पिया, मदीने ने हिजरत कंदासीं, हबश ने हिजरत कंदासीं। पर दुनिया वारो ॿुधो, उहो वक़्तु अचण वारो आहे जॾहिं दुनिया जे मथा मुट्ठी भर जमात सहाबाई किराम जी पूरी दुनिया जे मथा काल अल्लाह काल रसूल एला कलिमतुल्लाह जो आवाज बुलंद कंदे इस्लाम के झंडे के खड़ी करे उन वक्त करीब में पूरे दुनिया के मथा उन सुपर ताकतुन के शिकस्त नहीं करे दुनिया के पैगाम दीदा तो दुनिया वारो पैगंबर जी वहां जमायत है जेका जानिन जो नजरानो नहीं करे पूरी दुनिया में इंशाअल्लाह इस्लाम जो पैगाम जो आवाज बुलंद थी रहो है। उतो जी पार्लियामेंट में वजीर वजारत उज़्मा सिदारत की कुर्सी ते मदरसे जो मौलवी बैठल है, लिबरल तबको तानो पे हणे त मौलवियो मदरसन में केड़ी तालीम हासिल कयो था पया, कुरान को सवाइ ई तोहां वट केड़ी टेक्नोलॉजी है, केड़ी सियासी सोच है, तवा कुंद ज़हन मौलवी आयो। पैगंबर जने मक्को फतह करन था पया, आम माफी जो ऐलान करन था पया, अखलाक हसन जो दर्स देन था पया, बेआईनी तालिबान जने काबुल फतह करन था पया, वही ऐलान था करन ला तसरीफ अलैकुमुल यौम। ऐ अफगानिस्तान वारो असां के पतो है, असां वट लिस्ट है, असां वट सब नाला है, जन अमेरिका सा गॾिजी करे असां जे मथा बम्बारमेंट कराई, असां जे बालन के यतीम कयो, असां जी औरतुन के बेवाह कयो, अफगानिस्तान में बाह बाराई। पर बुधो ये अफगानिस्तान की सरजमीन मुश्तरक है, तव्हां भी कलमे गो आयो, असां भी कलमे गो आयो। अज आम माफी जो ऐलान कयूं था पया, दुनिया के लिबरलन के बुधायो वयो त जेकॾे सही है मुनसिफाना कानून है तो वो इस्लाम जो आदिलाना निजाम है। अज दुनिया पे हैरान थे तो तालिबान जो सिपाही कदे हेलीकॉप्टर हलाए तो पयो, कदे जंगी जहाज हलाए तो, कदे मीडिया के सामो अंग्रेजी में एंट्रियो दे तो, कदे अरबी में एंट्रियो दे तो पयो। दुनिया वारो बुधो ही मदरसो इंसानियत जो फैक्ट्रियों आयल जेकरे मदरसे जे मौलवी के हवाले हुकूमत बादशाही कंदो तवा के अमन मिलंदो, मोहब्बत मिलंदी, भाईचारे मिलंदी, इंसाफ मिलंदो, अदल मिलंदो। दुनिया वारा तवा के भुलाए रहन त ही मौलवी अची करे किए हुकूमत कंदा, वजारत उज़्मा जी कुर्सी किए संभालींदा। दुनिया जा बदमाशो असा के खबर है तो तवा ताकत के बलबोते कदे असा जे मानुन के तवा टार्चर कयो, बिजली जा करंट बिना स्त्री तपाए करे खल्ला उड़े वही ग्वांटानामो बे जेल में 4 फुट के पिंजरन में अंदर विझी करे उनन सा जेको तवा जुल्म कयो, उनन सा जेका ता ना इंसाफी कई। दुनिया के खबर है तवा जी दहशत जी, तवा जी वहशत जी, तवा जे दहशत गर्दी जी। इस्लाम कल भी अमन जो मजहब हो, अज भी अमन जो मजहब है। दुनिया के दावत था दो अचो इस्लाम के आगोश में, अचो मदारिस की आगोश में, अचो उलमा की आगोश में, अचो जमीयत उलमा इस्लाम की आगोश में जेका हक वारी जमात है जे सजी दुनिया में एलाओ कलिमतुल्लाह के नारे के बुलंद कंदे इंसानियत के दर्श दिनो है। त अचो इंसानियो इन हक वारी जमात जे मातहत अची करे उन जे परचम जे साए तले अची करे दुनिया में अमन जो दर्श दियो, दुनिया के खिलाफत जो दर्श दियो। इंशाअल्लाह वक्त परे ना है तो पाकिस्तान में जमीयत उलमा इस्लाम हुकूमत। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। वफ़ी मक़ामिन आख़र
अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह। वफ़ी रवायतिन उख़रा औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती मंसूरीन अलल हक़ ला यज़ुर्रुहुम मन ख़ाज़लहुम औ मन ख़ालफ़हुम हत्ता यअतिय अम्रुल्लाह औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बआवाज़े बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमन कसीरन कसीरा। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिही व सहबिही अजमईन व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज ही अज़ीमुश्शान प्रोग्राम जमीयत उलमा इस्लाम यूनिट जवार मीर बहर जे ज़ेर एहतमाम बिरादर मुकर्रम मौलाना रफ़ीक अहमद मीरानी साहब ऐं मोहतरम कारी अब्दुर्रहीम ओगाई साहब जी दावत ते मुख्तसर वक्त जे लाइ अवां जे साम्हूं हाज़िरी थी आहे। स्टेज ते अकाबिरीन जमीयत ऐं असांजा मुर्शिद उन सां गॾोगॾु मुंहिंजा सियासी उस्ताद ऐं मरकज़ी सालार मर्द मुजाहिद इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब ऐं ॿिया काफ़ी उलमाए किराम जलवे अफरोज़ आहिनि। मदरसे जे तालिब इल्म जी हैसियत सां चंद मिनटन जे लाइ अवां जे साम्हूं हाज़िरी थी आहे। मुनासिब त इहो हुयो जो असां मरकज़ी सालार जी ॻाल्हियुनि मां कुझु सिखूं हा ऐं तरबियत हासिल कयूं हा, लेकिन चंद मिनटन जे लाइ इंतज़ामिया जे तरफ़ां हुकुम थियो मां पंहिंजी ॻाल्हि खे इंतिहाई मुख़्तसर कंदे पंहिंजी जगह वठंदुसि। मुजाज़ी दोस्तो, अज हिन प्रोग्राम जो उन्वान पैगाम इस्लाम आहे। दुनिया जे अंदर इस्लाम ऐं दीन जे पैगाम जे लाइ अल्लाह तबारक व तआला रूए ज़मीन ते सवा लख कमो बेश अंबियाई किराम मबऊस फरमाया, जन अची करे दीन जी इशाअत कई ऐं दीन जो पैगाम पहुंचायो। आखिरी पैगंबर इमामुल अंबिया खातमुल अंबिया सय्यदुल मुरसलीन सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने दुनिया में मबूस थियन था पया, वादिये बतहा में पैगंबर अची करे इस्लाम जो पैगाम पहुंचाइन था पया। दुनिया जे मथा ब वडियूं ताकतूं वडियूं सुपर ताकतुन जी हुकूमत हुई। एक जो नालो कैसर हुयो, बे जो किसरा हुयो। दुनिया पई समझे त ही मुट्ठी भर पैगंबर जा पोइलग जेके गरीब घराने सा ताल्लुक रखन था पया, दुनिया जी ताकतुन सा ही कीअं मुहाड़ो अटवाईंदा। दुनिया के खबर कोन हुई त पैगंबर जे तरबियत याफ्ता लश्कर सहाबाए किराम जेके जबल इस्तिकामत ईसार ऐं कुर्बानी जो बेमिसाल नमूनो पेश कंदे मक्कतुल मुकर्रम में इस्लाम जी दावत के अॻिते वधाईंदे जॾहिं मक्के जे मुशरिकन ज़मीन तंग कई, दुनिया के पैगाम ॾिनो त दुनिया वारो ही असां जूं जानियूं त खपी सघनि थियूं पयूं, असां घर त छॾे सघूं था पया, मक्को त छॾे सघूं था पया, मस्जिद हराम त छॾे सघूं था, बैतुल्लाह त छॾे सघूं था, मिल्कियतूं त छॾे सघूं था पया, ही पहाड़ त छॾे सघूं था पया, मदीने में हिजरत कंदासीं।
पर दुनिया वारो ॿुधो उहो वक्त अचण वारो आहे जॾहिं दुनिया जे मथां मुट्ठी भर जमात सहाबाई किराम जी पूरी दुनिया जे मथां काल अल्लाह काल रसूल एला कलिमतुल्लाह जो आवाज बुलंद कंदे इस्लाम जे झंडे के खड़ी करे उन वक्त करीब में पूरी दुनिया जे मथां उन सुपर ताकतुन के शिकस्त ॾेई करे दुनिया के पैगाम ॾींदा तो दुनिया वारो पैगंबर जी उहा जमायत आहे जेका जानिन जो नजरानो ॾेई करे पूरी दुनिया में इंशाअल्लाह इस्लाम जो पैगाम पहुंचाईंदी। जॾहिं मदीने हिजरत करे अचनि था पिया त मुनाफिकीन तंज़िया अंदाज में चवनि था पिया त ही पैगंबर जी मुट्ठी भर जमात जंहिंखे खाइण पीअण लाइ कुछ कोन्हे पेटन सा पत्थर बदल आयल गज़वे खंदक जे मौके ते सहाबाई किराम अची करे पैगंबर से शिकायत कई या रसूल अल्लाह बिन टिन ॾींहनि खां वठी करे बुखिया आयो मुनाफिकन के जॾहिं ख़बर पई तो उन्हनि तंज़ मज़ाक कई हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के खुशखबरी बुधाई सहाबियो खंदक खोटींदे खोटींदे पत्थर मां नूरानी लाट निकती जंहिंमें मूंखे बुधायो वियो तो तुझी जमात कैसर के भी फतह कंदी किसरा के भी फतह कंदी दुनिया में जे करे नालो रोशन रहंदो तो तुझे दीन जो नालो रोशन रहंदो जे करे बुलंद रहंदो तो तुझो दीन बुलंद रहंदो जे करे बुलंद रहंदो तो तुझो नालो बुलंद रहंदो दुनिया जी काई ताकत जे करे मध्य मुकाबिल आई तो तुझी मुट्ठी भर जमात उन्हनि सां मुकाबलो करे उन्हनि के शिकस्त फाश दी तारीख बुधाए थी पई बदर जे मैदान में बेसरो सामानी जे आलम में 313 साहबा जो मुख्तसर लश्कर वठी करे पैगंबर जॾहिं मैदान में लहन था पिया ऐलान था करन सहाबियों बुधायो विहण जे लाइ तैयार आयो या न हजरत मिक़दाद बिन अस्वद उठी करे अर्ज करे थो या रसूल अल्लाह असां यहूद ने बनी इसराइल वांगुर न जो तोखे पुठी ॾेई करे चवंदासे फज़हब अंत व रब्बुका फक़ातिला इन्ना हाहुना काइदून पैगंबर तुझे अॻियां ऐं पोयां सॼे खॿे लड़ंदासे जेकॾहिं हुकुम कंदे त कारे पाणी समुंड में घोड़ा लाहियो तॾहिं बि घोड़ा लाहिण जे लाइ तैयार आहियो पोइ कॾहिं बि न हटंदासे। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा पैगाम इस्लाम नारे तकबीर। मुजाजी दोस्तों दुनिया ॾिठो तो उन मुट्ठी भर जमात यसरब मदीने मां इस्लाम जे झंडे के बुलंद कंदे कैसर ऐं किसरा के फतह कयो रूम ऐं फारिस के फतह करे खुरासान जे पहाड़न ताईं सिंध जे सहराउन ताईं अफ्रीका जे जंगलात में यूरोप जे उन बहर बेकिनार बहर समुंड जे किनारे ताईं इस्लाम जे झंडे के बुलंद कंदे पूरी दुनिया में इस्लाम जो पैगाम पहुंचायो वियो दुनिया के बुधायो वियो दुनिया वारो जेकॾहिं कोई ताकतवर मुल्क थी करे इस्लाम के खत्म करण जी ॻाल्हि कंदो या मध्य मुकाबिल ईंदो तो उन जो नालो निशान न रहंदो टाइम मुख्तसर आहे पंहिंजी मुख्तसर ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे करे मुजाजी दोस्तों तव्हांजे हिन बरे सगीर में जॾहिं हिते हिंदुस्तान में इस्लाम जो बोलबाला हुयो उलमाई किराम जी सरजमीन हुई सूफियाई किराम जी सरजमीन हुई बरतानिया साम्राज पंहिंजे ताकत जे बलबूते जॾहिं हिते जी चंपा खोड़िया उन टाइम भी माण्हुनि चयो मौलवियो जमीन छॾे वञो बरतानिया जी हुकूमत में जंहिंजी हुकूमत में सिज नथो लहे तव्हां मुट्ठी भर मौलवी इंतिहा पसंद ऐं बुनियाद परस्त उन्हनि जो तव्हां कीअं मुक़ाबलो कंदो बरे सगीर जी ज़मीन गवाह आहे माल्टा जी जेल गवाह आहे शामिली जो मैदान गवाह आहे दिल्ली जी ज़मीन गवाह आहे सिंध ऐं हिंद जी ज़मीन गवाह आहे ही मुट्ठी भर मौलवी जंहिंजे लाइ चयो वञे थो पियो उलमा जो किरदार कहिड़ो आहे मुजाजी दोस्तों बरतानिया साम्राज अची करे जंहिंजे आॾो तव्हांजे मालदार तबके सरदारनि ऐं भोतारनि खानन गोॾा खोड़े करे बूट पालिश करे जागीरनि जूं जागीरूं पिया वठनि मराहत पिया वठनि
ऐं उन्हनि जे कुतनि खे साबुण सां विहारे करे मुरादूं ऐं मनसब पिया वठनि। उन टाइम ही दरवेश मुल्ला ऐं मौलवी मदरसनि में पढ़ंदड़ मैदान अमल में हुआ, अंग्रेज सां मुक़ाबिलो पिया करनि। दिल्ली जे ॿाहिरां हिननि जी सिसियुनि खे धड़नि खां जुदा पियो कयो वञे, वणनि ते सिसियूं पियूं टंगियूं वञनि, बाहि ॿारे करे उन्हनि खे गोश्त जूं सजूं कयूं पियूं वञनि, उन्हनि जे ॾाढ़नि में शराब पियो हारियो वञे। ही मौलवी मुट्ठी भर थी करे बरतानिया खे ललकारियो। मुजाज़ी दोस्तो, जंहिं बरतानिया चयो हुयो त हितां मां मुस्लमाननि जो ख़ात्मो कंदुसि, मदारिस ऐं मसाजिद खे ख़त्म कंदुसि, क़ुराननि खे खणी करे दरियाहनि में उछलायो पियो वञे, बाहि में जलायो पियो वञे। मां अॼु तव्हां खां पुछा कयां थो, 150 साल गुज़रण खां बाद में तव्हांजे बरे सगीर जे कुंड कुड़छ में अॼु मदरसो त मौजूद आहे, मस्जिद त मौजूद आहे, मौलवी त मौजूद आहे, ॾाढ़ी पटकियारो मौजूद आहे, लेकिन मौजूद न आहे त उहो अंग्रेज बरतानिया मौजूद कोन्हे। मुट्ठी भर मौलविन उन्हनि खे शिकस्त ॾेई करे समुंड पार करे पंहिंजे मुल्क में मोकिलियो। नारे तकबीर। थोड़ो हथन के लोडियो दोस्तों। नारे तकबीर। उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम, जमीयत उलमाए हिंद, नारे तकबीर। मुजाजी दोस्तों, बरतानिया अंग्रेज के बाद में कम्युनिस्ट इनकलाब आयो, जह दुनिया में नारो हयो तो मां दुनिया में खुदा के तड़े छड़ियो आहे, बादशाहत मुंहिंजी आहे, ताकत मुंहिंजी आहे, कुवत मुंहिंजी आहे। जेकरे महजे मद्दे मुकाबिल कोई लश्कर ईंदो तो रेज़ा रेज़ा थी वेंदो। अफगानिस्तान जी पहाड़ों पे कब्जो करे, हर पहाड़ बारूद ऐं हथियारनि सां भरे करे इस्लामाबाद पैगाम मोकिलियो तो चंद घंटन में असा तवाजा मेहमान आयो। मुजाजी दोस्तों, अल्लाह तबारक व तआला इस्लाम के पैगाम के जिंदा करने जलाए पहुंचाने जलाए उन कम्युनिस्ट 52 रियासतों ते मुश्तमिल सोवियत यूनियन के मद्दे मुकाबिल दुनिया जी का ताकत न मोकली, पर इहो ही मदरसे जो मुल्ला ऐं मौलवी उन सहारा ने पहाड़न में उठे तो पियो, हथन में गलोल ऐं पत्थर आहे, रूस के टैंकन जो मुकाबलो थो करे, उन जी ताकत जो मुकाबलो कंदे कंदे रूस के सोवियत यूनियन के शिकस्त फाश दे थो पियो। दुनिया के पैगाम दिनो वयो तो दुनिया वारो जेकर इस्लामी लश्कर के मुकाबले में ईंदो तो रेज़ा रेज़ा थी वेंदो, तवाजू सल्तनतूं हली वेंदियूं, तवाजू हुकूमतूं हली वेंदियूं, तवाजा इत्तेहाद टुटी वेंदा, तवाजा लश्कर टुटी वेंदा। लेकिन कोई माई जो लाल इस्लाम के खत्म न थो करे सके, इस्लाम के पैगाम के खत्म न थो करे सके। जने दुनिया में सुपर ताकत अमेरिका पंहिंजे वर्ल्ड ऑर्डर के जरिए दुनिया के मथा पंहिंजी हुकूमत पंहिंजो रोब ऐं दबदबो मुसलत करण पे चाहियो तो उन सॼी दुनिया में सत्यानाश कयो, बारूद जी बाहि वसाई, इराक जो सत्यानाश कयो, लीबिया जो सत्यानाश कयो, अफगानिस्तान जो जने रुख कयो तो हुन दुनिया के पैगाम दिनो तो 90 ॾींहं 3 महीना मुखे मोहलत दियो तो मां इन मौलविन जो खात्मो करे। इस्लाम दहशतगर्द मजहब आहे, दहशतगर्दी के खत्म करे, मां दुनिया के दहशतगर्दी का पाक कंदुस। 2001 खां वठी करे 2021 ताईं 21 साल 37 नेटो जे मुल्कन सा फौज उन्हनि जी वठी करे अफगानिस्तान जी सरजमीन में लहे तो पियो। रोजानो 30 करोड़ डॉलर खर्च कंदे पंहिंजी 2.5 लाख फौज माराए करे तालिबान जो मुकाबलो कंदे कंदे इस्लामी लश्कर जो मुकाबलो कंदे कंदे आखिर उहो भी दुनिया जो सुपर ताकत जने शिकस्त फाश थो खाए अफगानिस्तान की जमीन में मदरसे जो तालिब इल्म उनके मुल्ला ऐं मौलवी शिकस्त ॾेई करे पंहिंजे मुल्क वापस थो करे। जने अल्लाह तबारक व तआला इस्लामी लश्कर में एतरो रोब ऐं दबदबो रखियो आहे। अज अफगानिस्तान की सरजमीन ते एलाउ कलिमतुल्लाह जो नारो बुलंद थी रहो है, कुरान जो आवाज बुलंद थी रहो है। उतो जी पार्लियामेंट में वजीर वजारत उज़्मा सिदारत की कुर्सी ते मदरसे जो मौलवी बैठल है। लिबरल तबको तानो पे हणे त
मौलवियो मदरसन में कहिड़ी तालीम हासिल कयो था पया कुरान को सवाइ ई तव्हां वटि कहिड़ी टेक्नोलॉजी आहे कहिड़ी सियासी सोच आहे तव्हां कुंद ज़हन मौलवी आयो पैगंबर जॾहिं मक्को फतह करनि था पया आम माफ़ी जो ऐलान करनि था पया अखलाक हसन जो दर्स ॾियनि था पया बेआईनी तालिबान जॾहिं काबुल फतह करनि था पया उहो ई ऐलान था करनि ला तसरीब अलैकुम अल-यौम ऐं अफगानिस्तान वारो असांखे पतो आहे असां वटि लिस्ट आहे असां वटि सभु नाला आहिनि जन अमेरिका सां गॾिजी करे असांजे मथां बम्बारमेंट कराई असांजे ॿारनि खे यतीम कयो असांजी औरतुनि खे बेवाह कयो अफगानिस्तान में बाह बाराई पर ॿुधो ही अफगानिस्तान जी सरजमीन मुश्तरक आहे तव्हां भी कलमे गो आयो असां भी कलमे गो आयो अज आम माफ़ी जो ऐलान कयूं था पया दुनिया जे लिबरलन खे ॿुधायो वियो त जेकॾहिं सही ऐं मुनसिफाना कानून आहे त उहो इस्लाम जो आदिलाना निज़ाम आहे अज दुनिया पई हैरान थे तो तालिबान जो सिपाही कदे हेलीकॉप्टर हलाए तो पयो कदे जंगी जहाज हलाए तो कदे मीडिया जे सामो अंग्रेजी में एंट्रियो दे तो कदे अरबी में एंट्रियो दे तो पयो दुनिया वारो बुधो ही मदरसो इंसानियत जो फैक्ट्रियो आयल जे करे मदरसे जे मौलवी जे हवाले हुकूमत ए बादशाही कंदो तवा के अमन मिलंदो मोहब्बत मिलंदी भाईचारे मिलंदी इंसाफ मिलंदो अदल मिलंदो दुनिया वारा तवा के भुलाए रहन तही मौलवी अच्छी करे किया हुकूमत कंदा वजारत उस्मा जी कुर्सी किया संभालींदा दुनिया जा बदमाशो असा के खबर आहे तो तवा ताकत जे बलबोते कदे असा जे मानुन के तवा टार्चर कयो बिजली जा करंट बिना स्त्री तपाए करे खल्ला उड़े वही ग्वांटानामो बे जेल में 4 फुट जे पिंजरन में अंदर विझी करे उनन सा जेको तवा जुल्म कयो उनन सा जेका ता ना इंसाफी कई दुनिया के खबर आहे तवा जी दहशत जी तवा जी वहशत जी तवा जे दहशत गर्दी जी इस्लाम कल भी अमन जो मजहब हो अज भी अमन जो मजहब आहे दुनिया के दावत था दो अचो इस्लाम जे आगोश में अचो मदारिस जी आगोश में अचो उलमा जी आगोश में अचो जमीयत उलमा इस्लाम जी आगोश में जेका हक वारी जमात आहे जे सजी दुनिया में एलाओ कलिमतुल्लाह जे नारे के बुलंद कंदे इंसानियत के दर्श दिनो आहे त अचो इंसानियो इन हक वारी जमात जे मातहत अची करे उन जे परचम जे साए तले अची करे दुनिया में अमन जो दर्श दियो दुनिया के खिलाफत जो दर्श दियो इंशाअल्लाह वक्त परे ना है तो पाकिस्तान में जमीयत उलमा इस्लाम हुकूमत कंदी नारे तकबीर मुजाहिदीन अफगानिस्तान जिंदाबाद मुजाहिदीन अफगानिस्तान जमीयत उलमा इस्लाम अंसारुल इस्लाम मुखे तो खिल्ला अचे थी पई त इंडिया जा चैनल वेही करे प्रोपेगेंडा करन था पया तवा जे किरदार ए कारे करतूतन की खबर आहे त कश्मीर में तवा 70-75 डी कर्फ्यू हणी करे कश्मीर इंसान जेको जुल्म कयो अज तवा असा के अमन जो दर्श देओ था इंशाअल्लाह गज़वे हिंद भी लगंदी दुनिया में इनकलाब ईंदो इंशाअल्लाह बई हथ मथे करे अज पांजे कायदीन के बुधायो त ईंदड़ वक्त में जमीयत उलमा इस्लाम जो साथ दींदा से चो इंशाअल्लाह जेकरे जमीयत वोट घुरियो त वोट दींदा से नोट घुरियो त नोट दींदा से जान घुरी त जान दींदा से तालिबान जान जो नजरानो दई करे पंहिंजी आजादी वरतिया जो इंशाअल्लाह असा वोट जे जरिए हिन मुल्क के आजाद कंदा से जेके मा अल्फाज चया अल्लाह तबारक व तआला उहे मंजूर मकबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।